दोस्तों पुठी में सूर कॾहिं कॾहिं इलाही शदीद पइजी वेंदो आहे। ख़ासि तौर ते राति जो माण्हू नॉर्मल सुम्हे या सुबुह जो उथे त पुठी में शदीद सूर हुजे त इन जा इलाज यकीनन डॉक्टरनि वटि आहिनि ऐं डॉक्टर उन जा मुख़्तलिफ़ हल ॿुधाइनि था। ऐं जेकॾहिं इहो मुस्तक़िल रहे थो त उन्हनि जे लाइ हीअ वीडियो न आहे, उहे कंहिं सुठे डॉक्टर सां मशवरो कनि। बाक़ी जेकॾहिं तव्हांखे इहो विरले कॾहिं महीने ॿिए महीने महसूसु थिए थो पुठी में शदीद सूर, ख़ासि तौर पे सुबुह जो सुम्ही उथण खां पोइ, त उन जा कुझु टोटका आहिनि। छो जो हीउ मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो रहियो आहे त अचानक सूर पए थो त उन खां पोइ मुंहिंजा आज़मायल आहिनि ऐं जिन जिन खे मूं मशवरो ॾिनो त उन्हनि खे बि फ़ाइदो थियो। तंहिंजे करे सोचियमि त हिते वीडियो में सभिनी खे ॿुधाए छॾियां त कॾहिं ज़रूरत पइजी वञे तव्हां इहे टोटका आज़माए सघो था। सभ खां पहिरीं इहो आहे त जेकॾहिं तव्हां राति जो नॉर्मल सुम्हो था ऐं सुबुह जो उथो था ऐं तव्हांखे सुबुह खां वठी शाम ताईं पुठी में शदीद सूर रहे थो, मथे हिसे ते ख़ासि तौर ते, त उन जे लाइ इहो आहे तव्हां विहाणो बदिलाए ॾिसो। हिक खां ॿ रातियूं तव्हां जेकॾहिं वॾे विहाणे ते सुम्हो था या सख़्त ते नंढो ऐं नरम इस्तेमालु कयो। जेकॾहिं नंढे ऐं नरम ते आहियो त तव्हां थोरो वॾो विहाणो ऐं थोरो सख़्तु विहाणो आज़माए ॾिसो, सुम्ही ॾिसो उन ते, या बिना विहाणे सुम्ही ॾिसो त उन सां इलाही फ़र्क़ु पवंदो आहे। इहो आज़मायल आहे। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो तरीक़ो बि आहे जीअं वीडियो में ॾेखारियल आहे त इन ई साॻी अंदाज़, इन ई साॻी पोज़ीशन में सुम्ही ऐं तव्हां वॾा साह खणो त तव्हांखे जिते तकलीफ़ आहे उते ई तव्हांखे छिक महसूसु थींदी। जेकॾहिं 4-4 कलाक जे वक़फ़े सां हिक खां ॿ ॾींहं तव्हां ईअं कयो त इन सां वॾो फ़ाइदो पए थो। उन खां अलावा हिकु दफ़े मूं MBBS डॉक्टर खां पुछियो त इहो महीने ॿिए महीने मूंसां ईअं थिए थो त उन हिकिड़ी ॾाढी भली ॻाल्हि ॿुधाई त कॾहिं कॾहिं ख़ासि तौर ते गर्मियुनि में जॾहिं असांजो पघर घणो थो निकिरे त उन्हनि ॾींहंनि में मिनरल्स जी कमी थींदी आहे ऐं ख़ासि तौर ते कैल्शियम जी कमी सां मसल्स में ऐं हॾनि में सूर पए थो। त उन जे लाइ जेकॾहिं तव्हां हिक खां ॿ ॾींहं CSC पी ॾिसो त उन सां बि फ़ाइदो थिए थो। त इहे 3 शयूं आहिनि। तव्हां हिकु त विहाणो ज़रूरु बदिलाए ॾिसो, उन सां यकीनन फ़र्क़ु पवंदो। या जेकॾहिं तव्हां कंहिं गदे या कंहिं अहिड़े नरम जॻह ते सुम्हो था उन खां हटी करे फ़र्श ते सुम्ही ॾिसो, या कंहिं सख़्तु तव्हांजो हुजे बिस्तरो वग़ैरह उन ते तव्हां सुम्ही ॾिसंदो त तव्हांखे फ़ाइदो पवंदो यकीनन। ॿियो इहा वर्ज़िश आहे जेका ॿुधाई तस्वीर में जीअं ॾेखारियल आहे, इन साॻी पोज़ीशन में तव्हां सुम्ही ऐं वॾा वॾा साह खणो। ऐं टियों तरीक़ो इहो आहे जेकॾहिं तव्हांखे गर्मियुनि में इहो सूर पए थो, तव्हां हिक खां ॿ ॾींहं CSC जेका टेबलेट आहे पाणी में ॻारे जेका पीअंदा आहियूं असां, इहा सुबुह जे टाइम ते 10-11 बजे नाश्ते खां कलाक 2 खां पोइ तव्हां पी ॾिसो हिक खां ॿ ॾींहं, त उन सां तव्हांखे फ़ाइदो पवंदो। महिरबानी।